दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। मेहर जे ॻोठ घारो जे रहवासी सदाम पुट दिलदार सरगाणी दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 23 ॾींहं अॻु मुंहिंजे भाउ उमेद अली सरगाणी खे मेहर जे गाही महेज़र रोड ते हथियार बंदन करीम बख्श सरगाणी, बाबर खालिक भूरो उर्फ आमिर सरगाणी, मिठर सरगाणी ऐं ॿियनि भाउ में सरगाणी खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। जंहिंजी एफआईआर ॼाणायल जवाबदारनि मथां मेहर थाणे ते दाख़िल थियल आहे, पर पुलिस केस में हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। बेखौफ़ जवाबदार मुसलसल केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त शहीद भाउ उमेद अली सरगाणी 2012 में कोर्ट में सनम बीवी धीअ करीम बख्श सरगाणी सां पसंद जो परिणो कयो हो। जंहिं बाद असां मामलो हाई कोर्ट में तहफ़्फ़ुज़ लाइ दरख़्वास्त ॾिनी, जिते हुननि कलाम पाक ते लिखी ॾिनो त असां झेड़ो न कंदासीं। पहिरें ॾींहं खां पुलिस मामलो ख़राब कयो आहे। हाणे भाउ खे क़त्ल कंदड़ मूंखे ऐं मुंहिंजे मरहूम भाउ जी घरवारी ऐं हुनजे औलाद खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। ॿार स्कूल बि न पिया वञनि। मेहर तोड़े राधण पुलिस तहफ़्फ़ुज़ न ॾेई रही आहे। असांजूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। हुन ॿुधायो त एसएसपी दादू सां मिलियसि, जंहिं चयो त मेहर में 3 एहलकारनि जे शहीद थियण करे मसरूफ़ आहियूं। उन बावजूद असां अव्हां जो केस नज़र में आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी दादू ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर भाउ उमेद अली सरगाणी खे क़त्ल कंदड़नि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो।